फोती ऐं सन कोटा जी बहाली समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ घोटकी में सिंध इरिगेशन सीडा एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सॾ ते सवें आपाशी मुलाज़िमनि पारां डायरेक्टर सीडा जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। असांजो हक़ एरिगेशन ऐं स्कारप जा मज़दूर जेके ॾींहं राति ड्यूटियूं था कनि पिया, उन्हनि खे प्रोजेक्ट अलाउंस नथो मिले, उन्हनि खे प्रोजेक्ट अलाउंस ॾिनो वञे। हिकु प्रोजेक्ट अलाउंस आहे जेको सीडा कॉन्ट्रेक्ट वारा खणनि था ऐं कमु उहे टके जो बि कोन था करनि, कमु सॼो एरिगेशन जो अमलो करे थो। जेको असांजो प्रोजेक्ट अलाउंस आहे उहो असांजो गबन कयो वियो आहे। उहो सीडा जा जेके नवां हुननि मुलाज़िम खया आहिनि, इहो सिर्फ़ु उन्हनि खे ॾिन था ड्यूटियूं नांगनि में, आप किलाणी में, बंदनि ते, वाहन ते, एरिगेशन जा ऐं स्कारप जा मुलाज़िम जेके आहियूं असां उहे ई ड्यूटी कयूं था। सिंध जे मुलाज़िमनि ते नोटनि जी वसकार, उहा वसकार किथे थी आहे असांखे का ख़बर न आहे। जॾहिं त असांखे प्रोजेक्ट अलाउंस जो ऐलान कयो वियो उहो कोन थो मिले। एहतजाज दौरान वारनि ऐलान कयो त जेकॾहिं संदन मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाजी तहरीक कराई वेंदी, जंहिं दौरान वज़ीर आला हाउस कराची ताईं लॉन्ग मार्च पिणु कयो वेंदो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।